ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। ज़ैन शाह, नियाज़ कालाणी ऐं रियाज़ चांडियो ख़िलाफ़ दाख़िल FIR जा तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। FIR में अॻवाननि ते मुल्क जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती ख़िलाफ़ नारेबाज़ी ऐं माण्हुनि खे भड़काइण जा इल्ज़ाम हया विया। FIR जे मतन में चयो वियो त गिरफ़्तारी जी कोशिश कई त आम माण्हुनि ऐं गाॾियुनि खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई वई। FIR मूजिबि सिंध में जलसनि जुलूसनि ते पाबंदी बावजूदि रोड बंदि करे क़लम 144 जी भञकड़ी कई वई आहे। SUP सदर ज़ैन शाह तरफ़ां केस दाख़िल थियण जी मज़म्मत कई वई आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ज़ैन शाह, नियाज़ कालाणी ऐं रियाज़ चांडियो ख़िलाफ़ दाख़िल FIR जा तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। FIR में अॻवाननि खे मुल्क जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती ख़िलाफ़ नारेबाज़ी ऐं माण्हुनि खे भड़काइण जा इल्ज़ाम हया विया। FIR जे मतन में चयो वियो त गिरफ़्तारी जी कोशिश कई त आम माण्हुनि ऐं गाॾियुनि खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई वई। FIR मूजिबि सिंध में जलसनि जुलूसनि ते पाबंदी बावजूदि रोड बंदि करे क़लम 144 जी भञकड़ी कई वई आहे। SUP सदर ज़ैन शाह तरफ़ां केस दाख़िल थियण जी मज़म्मत कई वई आहे।